बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम रहनुमा रमज़ान मावा जो मेज़बान अब्दुल मोमिन मेमन। नात सनाए हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सभ खां पहिरीं सवाल पैदा थींदो आहे त नात कंहिं चई। ख़ुदि क़ुर पाक इन ॻाल्हि जी गवाही थो ॾिए त इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। सलात मां मुराद दुरूद शरीफ़ त आहे ई, पर उनखे असां नात शरीफ़ जे ज़ुमरे में बि सम्झण जी सआदत हासिलु करे सघूं था। सिंध में नात ख़्वानीअ जी हिकिड़ी वॾी तारीख़ रही आहे। पडीदनि जी नात ख़्वान सैयद एहसानुल्लाह शाह साईं उस्मान शाह जा पाण भाइटिया आहिनि। असां उन्हनि खे पंहिंजे स्टूडियो में दावत ॾिनी आहे। साईं तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। पहिरियों तव्हां असांखे ॿुधायो, साईं उस्मान शाह साहिबु रहमतुल्लाह अलैह जन खे तव्हां नात ॻाईंदे ॾिठो? असां त बचपन खां वठी करे चाचा सैयद उस्मान शाह खे नात ॻाईंदे ॾिठो। ऐं तव्हां में इहो शौक़ु कीअं पैदा थियो जो तव्हां नात शुरू कई? असां मदरसे में पढ़ंदा हुआसीं, पोइ चाचा उस्मान शाह जी निस्बत जे करे कॾहिं बि को प्रोग्राम थींदो हो त वरी पोइ असांखे चवंदा तव्हांखे नात पढ़णु अचे थी? असां चवंदासीं हा। वरी असांखे चवंदा नात ॿुधायो। उतां खां वठी करे असां में वरी साईं तव्हांखे हिमथाईंदा त तव्हां बि नात ॻायो। रमज़ान शरीफ़ जो महीनो हले पियो। रमज़ान शरीफ़ जी अज़मत आहे क़ुर पाक जे नुज़ूल जे करे। क़ुर पाक जे नाज़िल थियण जे हवाले सां तव्हां असांखे का नात ॿुधायो। मौलाना जोहर बिरोही साहिब जी नात आहे। जगल वसीलो आहे क़ुरान पाक प्यारो, जगल वसीलो आहे क़ुरान पाक प्यारो, लाफ़ान लफ़्ज़ हिन में हर दौर जो सहारो। ओ लफ़्ज़नि में नूर बहके, खुशबू सुरूर महके, सिंगार दिल के बख्शे, तारीयत गुल तो टहके, बरसात रहमतुन जी फितरत भरियो निज़ारो। लाफ़ान लफ़्ज़ हिन में हर दौर जो सहारो। पैगाम आम हिन में हक़ जो प्याम हिन में, इंसानियत जे ख़ातिर आला निज़ाम हिन में, दुनिया जे कुल किताबनि में आहे ही सगारो। लाफ़ान लफ़्ज़ हिन में हर दौर जो सहारो। बोली अजीब आहे, दिल तबीब आहे, जियां जियां पढ़ो परूड़ो थींदो हबीब आहे। वरकन ते ही चिटियलो आ ज़िंदह कलाम प्यारो। लाफ़ान लफ़्ज़ हिन में हर दौर जो सहारो। ओ सीने सजे को लाए पंहिंजा अमल सजाए, इंसान शान वारो थींदो पढ़े पढ़ाए। दिल रात जहिड़ी ऊंदे में सुबह जो सितारो। लाफ़ान लफ़्ज़ हिन में हर दौर जो सहारो। इदराक ज़िंदगीअ जो पैगाम रोशनीअ जो, न्यापो वॾिया ख़ुशीअ जो आणे ॾेखार वेले। इदराक ज़िंदगीअ जो पैगाम रोशनीअ जो आणे ॾेखार वेले, न्यापो वॾिया ख़ुशीअ जो जोहर बिरोही जग में क़ुरान शान वारो। लाफ़ान
लफ़्ज़ हिन में हर दौर जो सहारो जगले वसीलो आहे क़ुरान पाक प्यारो। सुभान अल्लाह, जज़ाकल्ला। साईं उस्मान शाह खे तव्हां वेझो खां ॾिठो ऐं उन दौर में मां सम्झां थो तव्हांजी उमिरि नंढड़ी हूंदी, उनखे नात खुआईंदे नात पढ़ंदे तव्हां कीअं महसूसु कंदा हुआ? पंहिंजे जज़्बे सां पढ़ंदा? चाचा जो साईं अंदाज़ नात पढ़ण जो ईअं हूंदो हो जो चाचा नात पढ़ंदो त ईअं महसूसु थींदो हो त का शइ लही आई आहे अॼु धरतीअ ते, मतिलबु उन में महव थी वेंदा? महव थी वेंदा हुआ। ऐं नात ख़्वान हज़रात चाचा खे नात ख़्वानी जे मैदान जी कोयल सॾींदा हुआ। माशा अल्लाह। हा, साईं जे ॻायल नातुनि मां का नात ॿुधायो असांखे जेका ही साईं नात घणी आहे। दिलचस्पीअ सां ॻाईंदा हुजनि। मौलाना सनाउल्लाह जतोई जी नात आहे त वह नबी अरबी मोहम्मद बेकसन जो यारो आ ऐं असां आसिन अबोजने ऐं असां छोरन यतीमने जेकिन जो ठारो आ। वह नबी अरबी मोहम्मद भाग में वही आवधी अरबी मोहम्मद जी अम्मा जंहिंजे किस्मत में अची वियो आ नबी आख़िर ज़मा। छा करियां तारीफ़ तंहिंजी, छा करियां तारीफ़ तंहिंजी जो सभिनि सरदारो आ। वह नबी अरबी मोहम्मद सद बार ॾियूं तंहिंखे मुबारक जा मोहम्मद जी अम्मा। नाम मिठड़ो आहे जंहिंजो भाग वारी आमिना वियो मिली जंहिंखे मोहम्मद वियो मिली जंहिंखे मोहम्मद तंहिंजो बेड़ो पार आ। वह नबी अरबी मोहम्मद जंहिं मोहम्मद जे अचण सां मुल्क थियो आबाद आ। तंहिं मोहम्मद घोट जे अॼु दीन जो थियो दाद आ। छो न क्यों तंहिंसां मोहब्बत, छो न क्यों तंहिंसां मोहब्बत जो नबी पगदार आ। वह नबी अरबी मोहम्मद ओ जहिड़ी शफ़क़त मीर मुरसल पंहिंजे उम्मत साण कई नाहे ताक़त तंहिंजी मूंखे छा सघां मां यार चई। सभु पढ़ो सलवात उन ते, सभु पढ़ो सलवात उन ते जो नबियनि नंगदारो आ। वह नबी अरबी मोहम्मद गम न कर तूं को जतोई ए सनाउल्लाह सफ़ा। अगवाणो उम्मत खे मिलियो आहे मोहम्मद मुस्तफ़ा। सो कंदो सब जी सिफारिश जो नबी लजदार आ। वह नबी अरबी मोहम्मद बेकसन जो यार आ। ऐं असां आसिन अबोजने ऐं असां छोरन यतीमने जेकिन जो ठारो आ। वह नबी अरबी मोहम्मद। सुभान अल्लाह, जज़ाकल्ला। तव्हांजो इहो जेको अंदाज़ आहे उहो कंहिंजो नक़ल आहे या तव्हांजी पंहिंजी हिकिड़ी तख़लीक़ आहे? हिन अंदाज़ में शायदि असां हुन जे बराबरि त न आहियूं, पर चाचा उस्मान शाह जी
का झलक साईं सां मुख़्तसर। निस्बत क़ाइमु हा आहे। जज़ाकल्ला। त गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो, ॿियूं नातूं बि तव्हां खां ॿुधंदासीं। नाज़रीन, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई। वेलकम बैक नाज़रीन। नात शरीफ़ ॿुधण जी असां सआदत हासिल करे रहिया आहियूं। असांजो ईमान ताज़ो थी रहियो आहे ऐं रूह महकी रहियो आहे। असां ख़ुशनसीब आहियूं। इन ख़ुशनसीबी में तव्हां बि असां सां गॾु आहियो। साईं, तव्हां हाणे असांखे कहिड़ी नात ॿुधाईंदव? हज़रत मौलाना अब्दुल्ला चांडियो साहिबु रहमतुल्लाह अलैह, रते डेरे वारा। बिस्मिल्लाह। मुझा प्यारा नबी, मुझा प्यारा नबी, मुझे दिल जी दवा, मुझे दिल जी शिफा, मुझा प्यारा नबी, मुझा प्यारा नबी, मुझा मेरे वफा, मुझा माहिल का, मुझा प्यारा नबी, मुझा प्यारा नबी, तू अहमद मोहम्मद नबी मुस्तफ़ा, नबी मुस्तफ़ा, तू मुरसल मुनव्वर नबी मुजतबा, नबी मुजतबा, सुए तो के मदा, सुए तो के सना, मुझा प्यारा नबी, मुझा प्यारा नबी, मुझे दिल जी दवा, मुझे दिल जी शिफा, मुझा प्यारा नबी, मुझा प्यारा नबी, खुदा जो प्यारो मोहम्मद रसूल, मोहम्मद रसूल, सितारन का रोशन कमर का कबूल, कमर का कबूल, जो तो उम्मत जासीना तो रोशन कया, मुझा प्यारा नबी, मुझा प्यारा नबी, मुझे दिल जी दवा, मुझे दिल जी शिफा, मुझा प्यारा नबी, मुझा प्यारा नबी, खुलो बाब रहमत शफाअत मिली, शफाअत मिली, कियामत में तोखे रियायत मिली, रियायत मिली, जो वल सौफयुती का ए मुस्तफ़ा, मुझा प्यारा नबी, मुझा प्यारा नबी, मुझे दिल जी दवा, मुझे दिल जी शिफा, मुझा प्यारा नबी, मुझा प्यारा नबी, तुझो को नसानी जहां में दगर, जहां में दगर, तुझी वस्फ आला में शरहो सदर, शरहो सदर, वरफना सा तो जो शाने ओला, मुझा प्यारा नबी, मुझा प्यारा नबी, मुझे दिल जी दवा, मुझे दिल जी शिफा, मुझा प्यारा नबी, मुझा प्यारा नबी, तू अशरफ सभिन खां हबीबे खुदा, हबीबे खुदा, जहां मंज रोशन तू नूरुल हुदा, तू नूरुल हुदा, ऐ शम्सो फलक ऐ ज़मां में ज़िया, मुझा प्यारा नबी, मुझा प्यारा नबी, मुझे दिल जी दवा, मुझे दिल जी शिफा, मुझा प्यारा नबी, मुझा प्यारा नबी, मिलियो तो के मेराज अर्शे बरी,
बरी मुसखर तोले ज़माई ज़मी ज़माई ज़मी ऐं तो ते घणो आहे राज़ी खुदा मुझा प्यारा नबी मुझा प्यारा नबी मुझे दिल जी दवा मुझे दिल जी शिफा मुझा प्यारा नबी मुझा प्यारा नबी सिकायल अव्हां जो अब्द गदा हा अब्द गदा पुकारे तो पल पल करे तो सदा थिए चांदे के तो जियारत सदा मुझा प्यारा नबी मुझा प्यारा नबी मुझे दिल जी दवा मुझे दिल जी शिफा मुझा प्यारा नबी मुझा प्यारा नबी रसूलुल्लाह जे सिक में सदा भरपूर रहंदा सो मरण ताईं मोहब्बत में पयल मखमूर रहंदा सो उम्मीद आहे कॾहिं दीदार अरबीअ जो मिली वेंदो कबर ताईं संदसि हिक जलवे सां मसरूर रहंदा सो जुदाई में भी आहे नफ्सो ऐं दिल ऐं साह में साबित जुदाई जे करे जो चिकना तू चिकना जुदाई जे करे भी आहे नफ्सो ऐं दिल ऐं साह में साबित जुदाई जे करे जो तोड़े चिकना चूर रहंदा सो ॿियनि सां छा वञे मुंहिंजो मुहम्मद यार तो घुर्जे करे दीदार अहमद जो सदा वहलूर वेंदा सो मुहम्मद खां सवा मूंखे न ॿियो महबूब तो घुर्जे मोहब्बत मुस्तफ़ा जी में सदा महमूर हूंदा सो मदीने में वञी मदनी संदी दरगाह में पहुची उते मजनू वांगुर मुल्क में मशहूर हूंदा सो अनल आशिक हणी नारो कुडी मैदान में पवंदुसि उते शम्स तबरेज़ी उते मंसूर हूंदा सो भला ॿियो अब्द चांडे खे खपे छा थो बिना अहमद मुहम्मद जे मदह में शाइरे मज़कूर हूंदा सो जज़ाकल्लाह ईमान अफरोज़ नात सगोरी आख़िर में को हमद अल्लाह साईं जे साराह में हमद ॿुधाए जी हाँ अल्लाह पाक बेशक मुश्किल कुशा तू आही हर शइ तुझे वस में बे कंहिंजो वस न साईं अल्लाह पाक बेशक मुश्किल कुशा तू आही हर शइ तुझे वस में बे कंहिंजो वस न साईं अल्लाह पाक बेशक अल्लाह हिकु तू आहीं ॼाणी ॿुधी ॾिसी तो रोअंदड़ खे जीउ सां सॾु अल्लाह तू ई ॾींथो जंहिं वक़्तु जंहिं जॻह ते जहिड़ो बि आहे ताईं अल्लाह पाक बेशक दरियाह में घिड़ियो यूनुस नबी सगोरो तंहिंखे मछी गिही वई तोखे सॾे पियो रोवंदो तंहिंखे कढी मछीअ मां
बेशक हज़रत अली जा भई बीमार थिया नींगर तुझी बास बासे तोखे सदे पियो हर हर तूं बेनियाज़ पंहिंजी हिकमत पियो हलाई अल्लाह पाक बेशक मूसईद जी भी कश्ती विच सीर में तरे थी कर पार तंहिंखे मौला लहरन में पई फिरे थी कहार तार कुन मालिक मिठा बचाई अल्लाह पाक बेशक मुश्किल कुशा तू आई हर शय तुझे वस में बेके जो वस न साई अल्लाह पाक बेशक। जज़ाकल्ला। साईं उस्मान शाह जॾहिं नात ॻाईंदा हुआ त उन्हनि जी तव्हां ॿुधायो त ईअं लॻंदो त नात जो उन्हनि ते नुज़ूल थिए पियो थो ऐं तव्हांखे बि अलाह साईं उहो अंदाज़ अता कयो आहे। अलाह साईं तव्हांखे जे लाइ दुआ आहे अल्लाहुम्मा ज़िद फ़ज़िद। नाज़रीन, नात जे मुतालिक़ कहिड़ियूं असां एक्स्ट्रो जूं ॻाल्हियूं कयूं। हज़रत हसान साईं जा लफ़्ज़ मूंखे यादि था अचनि। व अहसन मिन कलम तरकत ऐनी व अजमल मिन कलम तलिद निसाउ ख़ुलिक़त मुबर्रअम मिन कुल्ल ऐबिन का अन्नक क़द ख़ुलिक़त कमा तशाउ। इहे लफ़्ज़ आहिनि जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी मौजूदगीअ में हज़रत हसान साईं फरमाया त मुंहिंजा साईं मुंहिंजी हिन अखि खे कॾहिं बि तोखां को वधीक हसीन शख़्स नाहे ॾिठो ऐं तोखां वधीक सुहिणो कंहिं माउ भला ॼणियो बि किथे आहे। तव्हांखे हर ऐब खां ज़ाहिरी ऐब खां बातिनी ऐब खां अलाह साईं पाक करे पैदा कयो आहे ॼण त तव्हांखे तव्हांजी मर्ज़ीअ सां पैदा कयो वियो आहे।